أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل هل يستوي الذين يعلمون والذين لا يعلمون إنما يتذكر أولو الألباب. यह मुझे उस्तादन जी मेहरबानी है, भाइरन साथिन जी मेहरबानी है। न तव्हां यकीन इन में का शक ऐं शुबे जी ॻाल्हि न आहे। तव्हां हिकु नंढो तालिब इल्म आहियां ऐं अञा पाण सिखां पियो। साईं जन जे हुकुम जे तहत हिते हाज़िर थिया आहियूं। तक़रीर या ख़िताब असल में असांजा असातिज़ा कंदा। असां त उन खां जेके 4 लफ़्ज़ सिखिया आहिनि पोइ उनखे दोहरायूं पिया। असांजो मुरब्बी, असांजो मुहसिन, असांजो शेख साईं मोहम्मद जुम्मन साहब, अल्लाह ताला ने जी हिफ़ाज़त फरमाए, मौजूद आहिनि। इन्हनि माण्हुनि खां सिखिया ऐं तरबियत वठणु घुरिजे। इन्हनि माण्हुनि जी महिनत सां बाद फ़ज़लिल्लाहि तआला इन्हनि माण्हुनि असांखे आंगुर मां वठी करे हीउ रस्तो ॾेखारियो आहे। बतौर ख़ासि साईं मोहम्मद जुम्मन साहब, मैं लम यश्कुरिल्लाह लम यश्कुरिन्नास, को माण्हू अल्लाह जो शुक्रगुज़ार नथो बणी सघे जेको माण्हू जो शुक्रगुज़ार न आहे। अॼु ही 4 ॻाल्हियूं जेके ॿुधूं पिया या ॿुधायूं पिया, महज़ अल्लाह जो फ़ज़ल आहे। उन खां बाद में असांजे असातिज़ा या असांजे मुहसिनीन मुरब्बी जी या ख़ासि तवज्जो आहे। केतिरनि मौक़नि ते यकीन ॼाणो ईअं पवंदो जो आऊं ईअं पीर पाए जे पोयां वेही रहंदुसि, पर साईं जी अलाए कीअं नज़र पइजी वेंदी, पाण उहो थींदो या कंहिंखे चवंदो त हिनखे वठी अञा आऊं हिफ़्ज़ कंदुसि त जी ॻाल्हि आहे। बसि उन्हनि जी इहा महिरबानी, उन्हनि जी इहा तवज्जो आहे जो अॼु तव्हांजे साम्हूं ही वेठा आहियूं। मूं इब्तिदा जे अंदरि ॻाल्हि कई त आउं ख़िताब करणु कोन आहियां, बसि चंद ॻाल्हियूं पंहिंजे लाइ तव्हांजे लाइ बतौर नसीहत रखंदुसि। हिकिड़ो उसूल आहे, मा ला यतिम्मुल वाजिबु इल्ला बिही फहुव वाजिबुन। उसूल फ़िक़ह जी इस्तिलाह है, जेकर उहा शइ जंहिंजे बग़ैर वाजिब मुकम्मल न थिए त उहा शइ वाजिब आहे। इबादत, अक़ाइद, मुआमलात, अख़लाक़ियात, सभु शयूं इल्म सां ताल्लुक़ रखंदियूं ऐं इल्म उलमा सां ईंदो। क़ाल अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु तआला अन्हु, अर्रजुल ला यूलदु आलिम, अल-इल्मु बितअल्लुम। सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद जो क़ौल आहे, फरमाईंदो त को बि माण्हू पैदाइशी तौर ते आलिम कोन थींदो। अल-इल्मु बितअल्लुम, पोइ बाद में वॾो थींदो आहे ऐं सिखण खां बाद में। अल-इल्मु बितअल्लुम बितदर्रुज, वल-इल्मु बितअल्लुम इंद अल-मशाइख़, वतलक़्क़ी अल-इल्म इंद अल-मशाइख़। इल्म हुआ जेको पंहिंजे मशाइख़ ऐं असातिज़ा जे साम्हूं वेही करे इल्म हासिल कयो हुई। तलक़्क़ी बिल उलमा, तलक़्क़ी बिल इल्म इंद अल-उलमा, उहो इल्म जेको पंहिंजे उस्तादनि खां सिखियो हुजे या हासिल कयो हुजे। त ही इबादात जो मौक़ूफ़ अमल कीअं पूरो थींदो? इल्म सां। इल्म किथां ईंदो? उलमा सां। उलमा वटि ईंदा, उहे इल्म सिखंदा। इन जे करे क़ुरान मजीद जे अंदरि अल्लाह ताला इरशाद फरमाए, फस्अलू अहल ज़िक्रि इन कुंतुम ला तअलमून बिल बय्यिनाति वज़्ज़ुबर। फरमाए अहले इल्म, अहले ज़िक्र बिमाना अहलुल इल्म, अहले इल्म खां सुवाल कयो। इन कुंतुम ला तअलमून, अगर तव्हांखे ख़बर न आहे त उन्हनि खां सुवाल कयो। कंहिंखां? अहले इल्म खां। बिमाना वाजिबुन अलैकुम इअदादुल उलमा, इस्तंबतल उलमा मसअलतन मिन हादिहिल आया। हिन आयत मां उलमा हिकिड़ो मसइलो इस्तिंबात कयो आहे त उलमा खे ठाहिण बि वाजिब आहे, उलमा पैदा करण बि ज़रूरी आहे।
उलमा के तैयार करण वाजिबी अमल आसान है छाजेला जो अल्लाह ताला फरमाए फसलु अहले ज़िक्र अहले इल्म का सवाल करण वाजिब अता नहीं बता जदि अहले इल्म ही न हो तो सवाल किथा थींदो लिहाजा वाजिब है तो उलमा के तैयार कयो ऐं उलमा इल्म सां जदि उलमा वठी इल्म सिखंदा उहे उलमा बणजंदा जेकर इल्म न हासिल कयो वञे इन जो नुक़सान केतिरो थींदो सिर्फ़ ॻाल्हि तव्हांजे साम्हूं ज़िक्र कयां ये मसाल केतरा दफा ये हदीसों केतरा दफा ता बुधी चुका हूंदा एक मानो सफर के दौरान असाबहु शज्जुन फी रअसिह हदीस ने जे मथे में को जख्म लगो जख्मी थी दौरान सफर उनके वेंजण की हाजत थी आयो अची सवाल कई कुछ माना तो हाँ मुझे मत गुसल फर्क थी हाँ छा कया मथे में जख्म लगो पियो हाँ छा कजे गुसल का को बो तरीक़ो हुए उन जवाब में जो तो वेझण त वाजिब है इबादत करनी है नमाज पढ़नी है उन जे लाइ ज़रूरी है इन हालत में ॿाहिरि हालत हरज इन हालत में ॿाहिरि निकल उन जे लाइ गुसल फर्ज़ आहे गुसल करणो पवंदो हदीस अल्फाज़न फक़्तसद फनात ओ माण्हू वेंदो ओ पाणी उन जे दिमाग़ में मथे में वियो जंहिंसां उन जी मौत थी वफ़ात करे इहा ॻाल्हि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं पहुती इल्म केतिरो तरी आहे सिर्फ़ हिकिड़ी ॻाल्हि जे तव्हां साम्हूं इशारो कयां इहा ॻाल्हि करणु त हर कंहिंखे अचे थी मुझो ख्याल आहे मूंखे सम्झ में अची अचे मुझो मशवरो मुंहिंजी राय त घणियूं आहिनि पर हिते नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़मानो आहे उन्हनि खे त इहा ॻाल्हि आहे सम्झो त वेझण इन मसइले में त वेझण ज़रूरी आहे पर जॾहिं इहो मसइलो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने पहुतो त पाण अलैहिस्सलातु वस्सलाम सख़्त नाराज़ थी फरमाया क़तलुहु क़तलहुमुल्लाह फरमाया मानन इनके क़त्ल करे छॾियो इल्म न हो शिफा इल्या सुवाल जेकर कंहिं शइ जो इल्म न आहे उन जो हल छा आहे उन जो सुवाल करे जेकर इनके ख़बर न हुई त पुछनि जेकर ग़लत मसलो ॿुधाए त इन जो नतीजो इल्म माण्हू मारे वेंदा हिते केतिरा माण्हू मरी चुका आहिनि अक़ीदतन अमलन अखलाकन इल्म न हुजण जे करे केतिरनि माण्हुनि जो अक़ीदो ख़राब थी वियो केतिरनि माण्हुनि जो अमल ख़राब थी वियो केतिरनि माण्हुनि जा मुआमलात ख़राब थी विया जो बग़ैर इल्म जे पंहिंजा मसला ॿुधाइनि ॿियो मसलो ॿुधाइनि जेकर इल्म न आहे बग़ैर इल्म जे जवाब ॾिजे इल्म छो ज़रूरी आहे इल्म न हूंदो त माण्हू मरंदा यह हदीस केतिरी तव्हां ॿुधी आहे इन रजुल मिन बनी इसराईल क़तल 99 नफ़्सन कि बनी इसराइल में एक माण्हू अचे 99 माण्हू मारे छॾिया हिकु अधु बि न 99 हाणे हमरा खे दिलि में ख़्यालु आयो त आउं भणा हेतिरा माण्हू मारे चुको आहियां भणा अलाह जे साम्हूं वञिणो आहे पोइ तौबा था पुछां माफ़ी मिलंदी कान मिलंदी छा थींदो सुवाल करण जे लाइ ॿाहिरि निकितो आबिद इबादत करण वारा बखोड़ इबादत करण वारा बखोड़ साम्हूं मिलियो के जेको पहिरें दर्जे जो अफज़ल दर्जे जो आबिद आहे पर इल्म कोन्हे को आबिद वॾो आहे माण्हू चवंदा आहिनि मौलवी साहिब दाढ़ी रखी त मुफ़्ती साहिब हर दाढ़ी वारो मुफ़्ती कोन्हे हर मदरसे में पढ़ण वारो तालिब इल्म आलिम मुफ़्ती कोन्हे को इल्म जो हिकिड़ो दर्जो आहे उते पहुचे त सही हिते असांखे हर कंहिंखे जेके ॾाढो रुमाल पातो हुजे उहो बि शेख साहिब ॿार खे सुवाल मसलो पुछई हली मिन तौबा छा मुंहिंजे लाइ को तौबा जेको दरवाज़ो का माफ़ी का तलाफ़ी का आहे या न चवनि भणा हेतिरा माण्हू मारे हाणे माफ़ी वठण आहे बग़ैर इल्म जे जवाब हमरा तव्हांखे त कपियो त वेठो 99 त पूरा करे वठे बाक़ी हिकिड़ो त सेंचुरी पूरे करे वठां धकड़ी हमरा उनखे पोइ पूरो कई 100 कई पूरा बग़ैर इल्म जे फतवा जेकर जवाब मिले त नुक़सान छा थींदो माण्हू मारींदो मुझो हक़ीक़तन हुक्मन ऐं अक़ीदतन अमलन अखलाकन ओ माण्हू खे मारे विझंदा
माण्हू मारे वञे छाजे लाइ बग़ैर इल्म जे जवाब ॾिने। लिहाज़ा इल्म वाजिब आहे सिखणु, इल्म वाजिब आहे। इबादत जेकर करणु चाहियूं था त उन जे लाइ इल्म ज़रूरी आहे। पोइ शुरूअ जे अंदरि क़ाइदो ज़िक्र कयो मा ला यतिमुल वाजिबु इल्ला बिही फहुव वाजिबुन। इबादत फर्ज़ आहे, कीअं कंदे उन जे लाइ इल्म ज़रूरी आहे। लिहाज़ा इल्म खे सिखणु वाजिब आहे। वुज़ू करण लाज़िम नमाज़ जे लाइ वुज़ू कीअं कंदे उन जे लाइ इल्म ज़रूरी आहे। सिख उहा वाजिब आहे। लिहाज़ा जेका शइ वाजिब आहे उन खे वाजिब पूरे करण जा शइ उहा ज़रूरी आहे, उहा बि वाजिब। ख़ैर या त तव्हांजे साम्हूं इहा ॻाल्हि थी वई। ही तालिब इल्म जेके अॼु अल्हम्दुलिल्लाह केतिरा कुझु फारिग थियनि पिया, जेके पढ़नि पिया पहिरीं ऐं आख़िरी क्लासनि में, कुझु मुतवसित में अञा पढ़नि पिया क्लासुनि में। इन जो फ़ज़्ल ऐं मक़ाम सिर्फ़ु ऐं इख़्तिसार सां जो टाइम कोन्हे को जेकी कचहरी करण जो मुजरत में ॾिसी ॻाल्हियूं कंदा कचहरी कंदा त कीअं ख़िताब असांजा उस्ताद कंदा। सिर्फ़ु चंद ॻाल्हियूं। सूरह यूसुफ तफ़सीर को तो बयान है। सिर्फ सूरह यूसुफ 4 ख्वाब अल्लाह ताला ने जिन्हें जिक्र फरमाया। 4 ख्वाब उनमें अल्लाह ताला जने यूसुफ अलैहिस्सलाम जो तज़किरो कदे पंहिंजे वालिद साहब जो साम्हूं जिक्र कयो त फरमाए वकज़ालिका यजतबीका रब्बुका व युअल्लिमुका मिन तअवील अल-अहादीस व युतिम्मु निअमतहु अलैक। फरमाए अल्लाह ताला तो इत्माम नेमत कंदो। इत्माम नेमत कहिड़ी? सभिनी खां वॾी इत्माम नेमत आहे त अल्लाह तव्हांखे इल्म सां नुबुवत जे इल्म सां सरशार कंदो। यानी सभिनी खां वॾो आला मर्तबो मक़ाम इल्म नुबुवत आहे, वही आहे, वही जो इल्म आहे। अल्लाह ताला उनखे उन इल्म सां तव्हांखे सरफराज़ कंदो। छाजे लाइ? बाद में अल्लाह ताला ने जिक्र फरमाया त याकूब अलैहिस्सलाम चए फरमाया कमा जीअं त तीअं तुंहिंजे वालिद खे पहिरीं इब्राहिम खे ऐं इसहाक़ खे अल्लाह ताला चूंडियो हो। कीअं? इन इल्म जे लाइ। इल्म जो मक़ाम तमामु वॾो आहे। नबी अलैहिस्सलाम या जेके जुमला अंबिया है तव्हां ये केतिरा दफ़ा हदीस ॿुधी चुका आहिनि त नबी अलैहिस्सलाम जी हदीस आहे त जॾहिं अल्लाह ताला नज़र इला अल-अरब वल अजम मक़तहुम अजमहुम व अरबहुम। फरमाए जॾहिं अल्लाह ताला अरब ऐं अजमन खे ॾिठो त सभिनी ते कावड़ कई इल्ला बक़ाया अहल किताब, सिवाय चंद अहल किताब जे बाक़ी सभु अल्लाह जी नाफ़रमानी कंदा। पोइ कंहिंजो इंतिखाब कयो? उन नबी जो जंहिंजी दिलि सभिनी खां पाकीज़ा ऐं मुनज़्ज़ा ऐं मुताहर। मतलब ही त इल्म शरीयत जो इल्म ही वही जो इल्म उन दिल में ईंदो जेको दिल पाकीज़ा हूंदो। हर दिल जे अंदर को कोन ईंदो। हाँ बतौर फन जे सिखी वेंदो पर कमा हक़ इस्तिफ़ादो कोन करे सघंदो। हिन इल्म जो मक़ाम ऐं मर्तबो आहे। इन इल्म के हासिल करण खां बाद में अल्लाह ताला नबियन के जो को रुतबो ऐं मक़ाम ॾिनो आहे। जेकर सुलेमान अलैहिस्सलाम जे बादशाह जो तज़किरो थो वञे त उन जो सानवी आहे, उन जी सानवी हैसियत आहे। पहिरीं हैसियत उन जे नबी हुजण जी आहे। ओ वो जेको वही जो इल्म आहे उन वटि उन जो मक़ाम आहे, ओ त उन जो सानवी आहे, ओ त उन जे ताबे आहे। जेकर इन जो पहिरियों रुतबो हुजे त नबी अलैहिस्सलाम ज़रूरी इन बादशाह खे इख्तियार कंदा। कुरान मजीद सूरह अहज़ाब अल्लाह ताला फरमाए इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। पढ़ो क्या आयत? इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। अल्लाह ऐं उन जा फरिश्ता। हाणे हिकु अलॻि मौज़ू आहे त सलात जी माना छा आहे ऐं इन जी तरफ़ थो वञा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। अल्लाह ताला सलात मोकिले थो, फरिश्ता सलात मोकिलींदा। हाणे अल्लाह सलात जो उन जो छा मतिलबु आहे, फरिश्ता सलात जो उन जो छा मतिलबु आहे, इहो मुंहिंजो मौज़ू न आहे। सिर्फ़ु हीअ ॻाल्हि आहे इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। उन मक़ाम ते उन दर्जे ते पहुचण सां अल्लाह जे तरफ़ां फरिश्तनि जे तरफ़ां नबी अलैहिस्सलाम ते सलात आहे। वरी जेको हिन दीन खे सिखे थो, जेको हिन दीन खे पढ़े थो, फरमाया वइन्नल मलाइकत लतदउ अजनिहता रिदन लितालिब इल्म। हिन तालिब इल्म जे लाइ फरिश्ता पंहिंजा पर विछाइनि था। वइन्नल आलिम फरमाया इन्नल्लाह व मलाइकतहु व अहलस समावाति वल अर्द। फरमाया अल्लाह उन जा फरिश्ता आसमान वारा ज़मीन वारा हत्ता नमलत फी जुहरिहा वल हितानु फी जौफिल माइ। हत्ता के पानी में रहने वालियूं मच्छूं ऐं सोराख़ में रहने वालियूं कीड़ा मकोड़ा उहे सभई
हिन दीन के जेको सिखण वारो तालिब इल्म फरमाए उहे सभी उन जे लाइ तौबा उन जे लाइ माफ़ी जी बख़्शिश जो दुआऊं था घुरनि। इहो मक़ाम आहे मंज़िल आहे तालिब इल्म जे लाइ। हिन इल्म जो मक़ामी मर्तबे मंज़िल एॾो अज़ीम आहे। ॿार खे आउं हिन तालिब इल्म खे बि नसीहत कंदुसि। पंहिंजे पाण खे सभिनी खां पहिरीं नसीहत हक़ीक़त इहा आहे त भई उदावी तबीब आली वो डॉक्टर कहिड़ो इलाज कंदो जेको डॉक्टर पाण ई बीमार आहे। पाण मोहताज नसीहत आहियां ऐं कहिड़ी पाण ॿियनि खे नसीहत कयां। ख़ैर हीअ नसीहत पंहिंजे न पाण जे लाइ आहे। उन खां बाद में पंहिंजे साथियुनि तालिबनि जेके पढ़नि पिया अज़ीज़ान गिरामी हीअ इल्मु जेको सिखो पिया हिन जो मक़ाम ऐं मर्तबो वॾो अज़ीम आहे। हिन जो मक़ाम ऐं मर्तबो वॾो अज़ीम आहे। असांजो उस्ताद मोहतरम चवंदो आहे त जंहिं शइ जो मक़ाम ऐं मर्तबो वॾो हुजे उन खां किरण जो नुक़सान बि वॾो आहे। अब को साइकिल था करे तो घटो नुकसान, को बाइक था करे तो अन्या घटो नुकसान, जेकर को कार था करे तो अन्या अधिक नुकसान, को हवाई जहाज में निकले किरे तो हुन जो जरूर न लगे, जरूर न लगे। साइकिल था करे, स्कूटर था करे, अल्लाह सबनी हिफाजत करे। पर फरमाए जेकर को जहाज था करे तो जरूर न मिले। ही इल्म वो अजीम सुवारिया जंते सुवारी करे रहो है। जेकर इन सुवारिया ता पंहिंजे पाण के परे कंदो, किरण जी कोशिश कंदो, को याद रखी जदो हुन जो जरूर कोन मिलंदो। ये एडी अजीम सुवारिया है। इने करे तालिब इल्म के करीब हिन इल्म का परे न रहण घुरिजे। नंबर 2 कदे बि तालिब इल्म के हाने इहो न समझण घुरिजे त माशाअल्लाह तकरीब बुखारी थी, इल्म खत्म थियो, पूरो थियो, या 4 माण्हू कुछ माण्हुनि जी तबियत मिजाज में ॻाल्हि थी है तो वरी कुछ फेसबुक जूं पोस्टूं पढ़िया, व्हाट्सएप जूं चंद पोस्टूं पढ़ी पंहिंजे पाण खे मौलवी था सम्झनि, या अदा कड़ी ॻाल्हि कंहिंखां पढ़ी या का ॻाल्हि होता सुनी पंहिंजे पाण खे मौलवी था सम्झनि। इहो इल्म कोन्हे, इहा जहालत आहे, निरी जहालत आहे। बिल्कुल इल्म वो आहे जेके हमेशा हमेशा रट पढ़ंदो रहे। जो कौल तव्हांजे साम्हूं ज़िक्र करे हो सईद बिन जुबैर रज़ियल्लाहु तआला रहमतुल्लाह अलैहि जो त आलिम वो आहे जेको हमेशा इल्म के हासिल कंदो रहे। जंहिं वक्त के इल्म छॾे नहीं हो जाहिल आहे, ओ जाहिल आहे। इल्म जे ऐं हिकिड़ी ॻाल्हि ज़िक्र कयां, इल्म हमेशा उनजी जुस्सो गिराइण घुरिजे। सुफियान ज़ोहरी ज़ैद बिन हुबाब एक मजलिस में बैठा जंहिंमें सुफियान ज़ोहरी आए, उनके हदीस बयान की। قال حدثني أسامة بن زيد عن موسى بن علي، بعض الروايات عن موسى بن علي اللخمي عن أبي قيس عن أبيه عن أبي قيس عن عمرو بن العاص رضي الله تعالى عنه أن النبي صلى الله عليه وسلم قال فرق بين صيامنا وصيام أهل الكتاب أكلة السحر। ये हदीस जिक्र करने के बाद में गाल खत्म थी, इल्म मिली हो, गाल पूरी थी भाई। फरमाया था फलमा ज़हबतु लिअक़ूम, इल्म खत्म थियो, गाल थी, दर्स खत्म थियो, इल्म मिली हो, असांजी गाल ते गाल पूरी थी, शिक्षा तकरीर थी, गाल खत्म, इल्म पूरो न। फलमा ज़हबतु लिअक़ूम, जेमल हाने इरादो थियां वञा उथां, कंहिं मूंखे चयो खलत मूसा बिन उलैया बिमदीना हय्यन, और जेमल उथे से मूंखे कंहिं चयो त मूसा बिन उलै जेका हिन हदीस जो रावी आहे अञा ज़िंदा है ऐं मदीना मुनव्वरा जे अंदर मौजूद है। قال فقمت واخذت راحلتي وذهبت الى المدينه। इन जो मतलब समझो था, या उठ पंहिंजे उठ के या उठड़ी जेका आहे इन के छिकम सिधो मदीने। अब हिन जो मतलब इहो कोन्हे को सैदाबाद का बेगू कुझु वञणो आहे, या हिन जगह का होना हिन खालिद बिन मलीद का मदीना मस्जिद वञणो आहे, हितां खां उठ में चढ़ी वञणो आहे। उठ ते चढ़णो आहे, ख़बर न उठ जी सवारी कहिड़ी आहे, जेको चढ़े तब किरे, जे लहे तब किरे, उथे तब किरे, जे वेहे तब माण्हू किरे। चई त पंहिंजे उठ ते चढ़े त वञा बि किथां मदीने, किथे आहे बिल्कुल कूफे के अंदर, किथे इराक, किथे मदीनो, सफ़र करे पहुतो आहे। मूसा बिन उलैया उन सां मुलाक़ात थी आहे, हदीस ॿुधी। ख़ैर छा जे लाइ चई मूंखे हदीस सुफियान ज़ोहरी ॿुधाई, हाणे हदीस पूरी ॿुधाई। चई हा, चई पूरी हदीस थी वई, ॻाल्हि हाणे न उस्ताद खां ॿुधी, ॻाल्हि ख़तम। चई फलमा ज़हबतु लिअक़ूम, हाणे उथी वञा वापसि, कंहिं मूंखे चयो तखल्लफ़्तु के मूसा बिन उलैया बिमिस्र हय्यन, कंहिं माण्हू चयो त
उसामा बिन ज़ैद तॾहिं हिते ज़िंदा आहे, पर मूसा बिन अली या उलई अल्लाह खानी मिस्र जे अंदर जिंदा मौजूद आहे। हिन हदीस के रिवायत करणो क़ाल अख़ज़तु नाक़ती राहिलती व ज़हबतु इला मिस्र। चए थो उठ जी महार खे चिकम सिधो मिस्र। अबा हितां खां हाला कोन्हे वञणो, हितां खां कराची कोन्हे वञणो, या हितां खां हिकिड़ो मुल्क छॾे ॿिए मुल्क में, किथां इराक, किथे मदीनो, किथे मिस्र। चए थो हितां सफ़र करे, केतिरे सफ़र में मुशक़तूं हूंदियूं, लथो हूंदो, आराम कयो हूंदो, उठ जी खोराक हूंदी, ओ बि जानवर आयो, ओ बि त थकियो हूंदो, नेठ मिस्र पहुतो। सुभान अल्लाह, अदब इल्म वल उलमा, इल्म जो अदब ऐं उलमा जो अदब। चवे न बा हिते माण्हुनि खे को मसलो पुछणो हूंदो न, मोल सारी ईचे में घणो वठंदा, वरी जल्दी ॿुधाए, देरि थी वञे, कहिड़ो माण्हू मसलो ई नथो ॿुधाए, जवाब ई कोन थो ॾे, अलाए छा थो पंहिंजे पाण खे सम्झे। अल्लाह अल्लाह। चए थो जेॾी महिल पहुतुसि जलस्तु इंद बाबिही फंतक़ब्तु। चए थो आउं वियुसि उनजे घर जे दरवाज़े ते चादर विछाए वेही रहियसि। अचे दरवाज़े ते ठक करे मां हेॾो पंधु करे आयो आहियां, हेॾो तुंहिंजे लाइ पंधु करे आयो आहियां, किथां करे ॿियो पूरो मुल्क छॾे आयो आहियां, वारो कर मूंखे हदीस ॿुधा था वञा। वेठो आहे इंतज़ार में। ख़रज मिन बैतिही अराद अन यरकब हिसानन। ओ मूसा बिन उलई निकितो त के पंहिंजे घोड़े ते चढ़ी वञे कि न, ॾिठई त हमरा ॿाहिरि बीठो बड़ा ख़ैर छाजे लाइ पूरी ॻाल्हि करे ॿुधाईं। जीअं हा इहा हदीस मूं पंहिंजे वालिद खां ॿुधी आहे, इहा हदीस मूं पंहिंजे वालिद खां ॿुधी आहे। अन अबी क़ैस मौला आमिर अन أن النبي صلى الله عليه وسلم قال فرق بين صيامنا وصيام أهل الكتاب أكلة الصحراء। علم जो को इंतहा कोनी, बस चंद ॻाल्हियुनि खां। अब्दुल्लाह बिन मुबारक खां कंहिं पुछो भला केसी ताईं इल्म सिखंदे, का इल्म जी का इंतहा आहे? क़ाल हत्तल ममात, जेसी ताईं ज़िंदगी आहे इल्म हासिल कंदो रहंदो माण्हू। इन जो मतिलबु इहो कोन्हे त दस्तार बंदी थी या फराक़त थी, इल्म खां मोकल थी, हाणे सभु कुझु अची वियो, न। या त सिर्फ़ु इल्म जी पहिरीं सीढ़ीअ ते पहुता, या त चाबी मिली आहे दरवाज़े ताले खोलण जी। इल्म त जी मंज़िल अञा परते आहे, इल्म जो मक़ाम अञा परते आहे। लिहाज़ा ऐं ॿी ॻाल्हि हमेशह अदब रहे। जंहिं तालिब इल्म वटि अदब न आहे उहो कॾहिं बि इल्म खां मुस्तफ़ीद नथो थी सघे। जंहिं तालिब इल्म वटि अदब न आहे कॾहिं इल्म मां फ़ाइदो हासिल करे कोन थो सघे। क़ाल अब्दुल्लाह बिन मुबारक तअल्लमतु अल-अदब 30 सनतन वल-इल्म 20 सनह। अल्लाह जो कसम आहे, अब्दुल्लाह बिन मुबारक जो क़ौल ॿुधी करे इंसान हिकिड़े कैफ़ ते बीठो थी वञे। चए थो सिर्फ़ु अदब मूं 30 साल सिखियो आहे। अॼुकल्ह असां 8 साल या 4 साल पढ़ी मौलवी साहब मुफ़्ती, हिन त पढ़नि पवंदा, पोइ बि मुफ़्त में मुफ़्ती। असां वटि मुफ़्त में मुफ़्ती पिया हींअर विकामनि। चवण जो मक़सदु चए त तअल्लमतु अल-अदब 30 साल सिर्फ़ु अदब सिखियो आहे। मतिलबु छा? इल्म खां पहिरीं अदब सिखणु ज़रूरी आहे। जेकर बाअदब हूंदो त इल्म हुनखे हासिल थींदो, बेअदब हूंदो त कॾहिं हुनखे इल्म कोन ईंदो। चए थो 30 साल मूं अदब सिखियो आहे ऐं 20 साल मूं इल्म सिखियो आहे। 20 साल। उन सां गॾोगॾु जेको इल्म सिखियो आहे उन सां गॾु इख़लास हुजे। तालिब इल्म जेके पढ़नि पिया असां सभिनी जे लाइ जेको इल्म सिखियो आहे उन सां गॾु इख़लास हुजे, लिल्लाहियत हुजे। जेकर लिल्लाहियत न आहे त इन इल्म जो को फ़ाइदो कोन्हे। केतिरा दफ़ा हदीस ॿुधी आहे, अव्वलु मन युस्रबु बिहिम अन्नार यौम अल-क़ियामह। उहे 3 माण्हू बदनसीब जिन सां जहन्नम जी बाहि खे भड़कायो वेंदो। मिन क़ारिन लिकिताबिल्लाह, उन मां उहो हूंदो जेको अल्लाह जे किताब जो क़ारी हूंदो, किताब खे पढ़ण वारो ॼाणण वारो हूंदो। तबरानी जे अंदरि रिवायत आहे, इन ज़ुल्म जे अंदरि न रहे, इहो अदब न आहे। इहो अदब न आहे त पंहिंजे पाण खे सम्झे त आऊं आहियां, ॿियो केरु कोन्हे। वल्लाहि अल-अज़ीम उहो जाहिल आहे पहिरें नंबर जो। सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि से बुखारी जे अंदरि रिवायत मौजूद आहे, को हवालो का तखरीज कोन ॿुधाए, सिर्फ़ु टुकड़ा टुकड़ा हदीस जा तव्हांजे साम्हूं ज़िक्र करे रहियो आहियां। सईद बिन जुबैर قال سألت ابن عباس رضي الله تعالى عنه أن نوفل البكالي يزعم أن موسى غير موسى لبني إسرائيل। सईद बिन जुबैर अब्दुल्लाह बिन अब्बास का को सवाल कयो त नौफल अल-बकाली जो चवे त जेको ख़िज़र अलैहिस्सलाम का सां गॾु जेको मूसा हो, इहो मूसा कोन्हे जेको मूसा बनी इसराइल, यानी बनी इसराइल जेको मूसा ही उहो कोन्हे। कूड़ तो ॻाल्हि अल्लाह जो दुश्मन।
कूड़ तो गाले अल्लाह के दुश्मन इन्हें की खबर ही करनी लिहाजा इल्म के बगैर गाल ना है करनी। सख्त उलमा जो मौक़िफ़ आने के बारे में जो अल्लाह के नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमाना मन कज़ब अलैया मुतअम्मिदन फलियतबव्वा मक़अदहु मिनन नार। हर एक माण्हू खे डिॼणु घुरिजे, हर एक माण्हू हींअर एतिरो दिलेर थी वियो आहे अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जे बारे में जो सम्झ में कान त छा थो ॻाल्हायां। बार के चए क़ाम मूसा बनी इसराईल, मूसा ओ केर जेको बनी इसराईल जो मूसा है। क़ाम ख़तीबन तकरीर कई, तकरीर खां बाद में कंहिं माण्हू सुवाल कयो साईं ॿुधायो त सही तव्हां खां वधीक को ॿियो आलिम आहे या न। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो पंहिंजो इज्तिहाद आहे। कीअं ज़ाहिरी ॻाल्हि आहे वक़्त जो नबी आहे, नबीअ खां वधीक ॿिए कंहिंजो त इल्मु आहे कोन। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो इज्तिहाद आहे त चई त मुख खां वधीक ॿियो इल्मु आहे कोन। छो त वही हुन जे मथां बि नाज़िल थिए। फरमाया अल्लाह ताला उनजी हिफ़ाज़त कई आहे नंढे हूंदे खां वठी आख़िर हिन नुबुवत जे दर्जे ताईं पहुचण ताईं। तो फरमाईंदा न आऊं तो जाना सुभान अल्लाह। फरमाया फआतबहु अल्लाह, अल्लाह ताला के मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम या ॻाल्हि पसंदि कान्हे। अल्लाह जो नबी आहे उन जे बावजूद अल्लाह खे इहा ॻाल्हि पसंदि कान्हे। फरमाया हाणे वञ मुंहिंजो अब्दु मिन इबादी, मुंहिंजो को बंदो अथई जेको मजमाउल बहरैन जे तरफ़ आहे। हाणे तोखे सफ़र करिणो आहे, उते जेको मुंहिंजो बंदो आहे उन बंदो वो बंदो अअलम मिनका और तोखां वधीक इल्मु थो रखे। सुभान अल्लाह। तवाज़ो छा आहे? मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम बोरी बिस्तर बधो सिधो उते कंदे सफ़र कंदे क़ुरान मजीद तो चवे त मूसा चवंदा हिन सफ़र में ॾाढी थकावट पहुती आहे, थकिजी पियो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम, बावजूद नबी आहे। लिहाज़ा इल्म खे सिखणु घुरिजे, इल्म जे अंदरि इख़लास हुजे, इख़्तिलास इहो आहे। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह जो कौल है, उन्हें का पूछो तो सभिनी का अफजल अमल कहिड़ो आहे? चई अफजल इल्म अफजल अमल अल इल्म तलबुल इल्म। इल्म के सिखण सभिनी का अजीम अमल आहे। लिमन सह्हत नियतुहु, लेकिन शर्त यह है कि जंहिंजी नियत दुरुस्त हुजे। शर्त छा आहे त हुनजी नियत दुरुस्त हुजे। ओके तो सही नियत पूछो वियो त पोइ कीअं नियत सही थींदी? चिंबी ॻाल्हाइण सां के यरफउल जहल अन नफ्सिही व अन गैरिही। नियत दुरुस्त के थींदी तो इहो पहिरीं पंहिंजे पाण खे सोचे त हिन इल्म सां पंहिंजी जहालत दूर कयां। जेसिताईं मुंहिंजे अंदरि जहालत दूर आहे उनखे हिन इल्म जे ज़रिए जहालत ख़तमु कयां। व अन गैरिही ऐं ॿियनि तां बि हिन जहालत जेकर आहे उन्हनि तां ख़तमु कयां। हिन इल्म सां इंसान खे तवाज़ो अचे, इल्म सां अकड़ न अचे। जेकर अकड़ आहे त इल्म खां को फ़ाइदो कोन्हे। इल्म में सब्र आहे। बार के ही एक तफ़सील मौजू है जंहिं तरफ़ चंद नुकात की तरफ़ इशारो कयो आहे। ख़ासि तौर तलबा जे हवाले सां जेके फारिग थी रहिया आहिनि ऐं जेके तलबा पढ़ी रहिया आहिनि, ये आख़िरी नसीहत आहे ऐं पंहिंजे पाण खे कयां, इन तलबा खे कयां। अल्लाह ताला सूरह मुज़म्मिल जे अंदरि इरशाद फरमायो या अय्युहल मुज़म्मिल क़ुमिल लैला इल्ला क़लीला निस्फ़हु अव इंक़ुस मिन्हु क़लीला। قال ذكر القرطبي رحمة الله عليه قال أي المزمل بمعنى المتزمل أي تزمل بمعنى تحمل. فرمایا المتزمل أي بمعنى متحمل. متزمل जो माना जेको हाणे इल्म खे खणण वारो आहे, कंहिं वज़न खे पंहिंजे मथां खणण वारो आहे। क़ुरान जे या अय्युहल मुज़म्मिल हिकिड़ी माना आम तफ़सीर त मालूम आहे कपिड़े चादर खे वेढ़ण वारो या तफ़सीर त आम मालूम आहे, पर हिकु माना इमाम क़ुर्तुबी इहा ज़िक्र कई आहे। ऐं मुज़म्मिल बिमाना मुतज़म्मिल जेको इल्म के खणण वारो आहे, हिन इल्म जे बोझ के खणण वारो। छो अल्लाह ताला बाद में फरमाया इन्ना सनुल्क़ी अलैका क़ौलन सक़ीला ऐ सक़ीलत बिमाना अज़ीमतुल मआनी अज़ीमतुल अहकाम। हे इल्म जो वॾो वज़न आहे जेको अज़ीमतुल मआनी आहे। फरमाया ये इल्म इन जो वज़न तव्हां ते रखण वारा आहियूं, इन खे हल कीअं कबो? फरमाया अल्लाह जे साम्हूं करणु घुरिजे। कम अज़ कम हर एक तालिब के 8 रकातूं नथो पढ़े सघे, 11 रकातूं नथो पढ़े सघे, कम अज़ कम एतिरो त करे सघे फजर जी नमाज़ खां पहिरें अज़ान खां पहिरें कम अज़ कम 2 रकातूं उथी करे अल्लाह जे साम्हूं पढ़े। कम अज़ कम 2 रकातूं उथी करे पढ़े। 2 रकातूं रखे ज़रूर। जेको तालिब इल्म आहे लाज़िम आहे हिन जे मथां तो थिए। छो इन नाशियतल लैली अशद्दु वक़अन व अक़वम क़ीला। तू चाहीं तो त पंहिंजे दिल मां खुदूरत, तू चाहीं तो त पंहिंजे नफ्स जो तज़कियो थिए, तू चाहीं तो त तुंहिंजो जीनो खुली वञे, तू चाहीं तो तोखे फ़हम फ़रासत हासिल थिए, तू चाहीं तो तोखे किताबुल्लाह ऐं सुन्नत रसूल जो फ़हम सही तरीक़े सां सम्झ में अचे। फरमाया इन नाशियतल लैली अशद्दु वक़अन,
फरमाए इन इंसान नफ्स के इंसान खत्म करे, शहवात के खत्म करे तो छजेला जे को मानो क़यामुल लैल करे तो रात जी नमाज पढ़े तो बियो फायदो करे थो व अक़वा क़ीला जेकर चद लफ्ज़ को ॻाल्हाईंदो तो उन जो असर वधींदो, ओ दुरुस्त अल्फाज़ ॻाल्हाईंदो, उन जी तासीर थींदी जंहिंमां ॿियनि खे बि फ़ाइदो थींदो। ख़यख़ुरुजु मिनल क़ुलूब मिनल क़ल्बि यसिलु इलल क़ुलूबि पोइ थींदो जो दिल मां ये कलिमात निकरंदा ऐं इंसान जे दिल ताईं पहुचंदा। व इल्ला तख़रुजु मुजर्रतु मिनल अलसिनति इलल आज़ानी व इल्ला फ़क़त इंसान जी ज़बान मां ए जुमला निकरंदा जेके कन जे पर्दनि खां टकराए वरी वापसि ॿाहिरि वेंदा या कंहिंजे दिल में बि दाख़िल कोन थींदा। तालिब इल्म जे लाइ ज़रूरी आहे त राति जो क़यामुल लैल कम अज़ कम 2 रकात पढ़णु चाहे त पढ़े पर छॾे न इहो। बस ये आखिरी नसीहत है पंहिंजे लाइ। आखिरी ॻाल्हि त जेकर कंहिं बि उलमा सां इख़्तिलाफ़ थी वञे, अॼुकल्ह हर कंहिंखे इहो मीडिया जो दौर आहे, उलमा हिकिड़ो मसइलो लिखंदा आहिनि, मसइलो त तुबूलिया ऐं तुबूलियात का ॻाल्हि कान्हे, को मसइलो कोन्हे, वठ वठा शोशा थी वेंदी आहे, वीडियो पिया ठहनि, मसइला पिया हलनि, ॻाल्हि लभे कान, कहिड़ी ॻाल्हि जे मथां ताईं अहिड़ो शोर पिया कयो। इहो आम थी वियो आहे अॼुकल्ह जे दौर में। मसइलो त तुबूलिया बस तबल वॼाइण जे पोयां जो इल्म नाले जी का बि शइ कान्हे, पुछ त ॻाल्हि सम्झ में कान्हे, फ़हम कोन्हे। हिकिड़ो मसइलो आहे, ईअं सम्झे हिकिड़ो फुरोई मसइलो आहे जंहिंमें राजे मर्जू जो मसइलो आहे, उन ॻाल्हि खे छिके ताणे एॾो पहुचाईंदो। ऐं कॾहिं कॾहिं हा इहो कोन थो चाहियां त अहले बिदअत खे रद्द न हुजे, बिल्कुलु न हुजे। इहो नज़रियो किताब अल्लाह जो, सुन्नत रसूलुल्लाह जो, सलफ़ी तरीक़ो, सलफ़ी मनहज अहले बिदअत खे रद्द करणु। पर उन मनहज खे पहिरें सम्झे त सही मूंखे करिणो छा आहे। कंहिं उस्ताद सां कोई इख़्तिलाफ़ी नज़रियो पैदा थी वञे, तालिब इल्म जंहिं उस्ताद वटि पढ़ियो उन जे साम्हूं पियो वञे, सुभान अल्लाह। बस आख़िरी ॻाल्हि करे पंहिंजी ॻाल्हि खे ख़तमु कयां। हिकु उस्ताद जी नसीहत, शेख हुसैन रहमतुल्लाह अलैहि रहमतन वासिआ, उन वटि हिकु उन जो तालिब इल्म आयो, उन कंहिं हिकु आलिम, हिकिड़ो वॾो आलिम, उन ते हिकिड़ो रद लिखो जो तक़रीबन 400-500 सफ़हात जो। और रद्द लिखी त शेख साहब तव्हां हिन ते तक़रीज़ लिखो, तव्हां छपराया हिनखे। उनखे ॾिसी शेख साहब रहमतुल्लाह रहमत वासिआ फरमाए 400-500 सफ़हात केरु पढ़ंदो, ये 400-500 केरु पढ़ंदो, ये वक़्तु कोन्हे मां 400 केरु, थोरो घटि करीसि, घटि कई, ख़ुलासो कई, 250 कई, अञा बि घणो, अञा ख़ुलासो कईसि, 120 सफ़ा कई चई 120 सफ़ा पढ़णु हेॾो वॾो आलिम आहे, उन जे बारे में लिखण बि मुनासिब कोन्हे, सोच करे के लिखणो चाहे, जेके बुनियादी शयूं उहे लिख। 20 सफ़ा खणी आयो, ख़ुलासो करे 20 सफ़ा। चई हाणे जेकर आऊं हिन ते कुझु लिखंदुसि चवंदा फलाणे फलाणे ते रद्द करे छॾियो आहे, लिहाज़ा अॻिलो सम्झंदो कोन रहंदो, बिगड़ी वेंदो। सुठो इहो आहे इहे 20 सफ़ा तूं खणी वञो, हुन ते कंदो। जेकर कोई इख़्तिलाफ़ी मसइलो कंहिं मसइले ते, हिकिड़े फुरोई मसइले ते राजे मसइले जे पंहिंजे उस्ताद सां रुजू कर, उन मसइले खे हल करण जी कोशिशि कर। ॻाल्हि लभे कान, हरू भरो शोशा छॾणु। अल्लाह ताला मूंखे तव्हां सभिनी खे किताब सुन्नत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बारक अल्लाह फ़ीकुम, जज़ाकुमुल्लाहु ख़ैरन।